नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ठुल मां ख़बर ॾींदा हलूं त ठुल शहर में कुछ ॾींहं अॻु एएसआई अब्दुल रज़ाक गोलो खे ॿिनि पुलिस एहलकारनि अॻियां गोलियूं हणी क़त्ल कयो वियो, जंहिंमें ठुल पुलिस एहलकारनि मासूम मर्दनि औरतनि समेत मासूम ॿारनि खे गिरफ़्तार करे माल मवेशी बकरियूं तितर ऐं ॿियो सामान खणी घर डाहे पट करे छॾियो। मुख़्तलिफ़ तंज़ीम जंहिंमें NPCIH, सनी 11 रुकन कमेटी, ICIH सहाफ़िन ऐं ॿियनि मुज़ाहिरो कंदे चयो आहे त साल अॻु में माइटनि पारां लातालुकी ॾियण बावजूदि ठुल पुलिस SSP जेकमाबा बेगुनाह ऐं लातालुकी कंदड़ माइटनि जे मर्दनि तोड़े औरतनि ॿारनि खे गिरफ़्तार करे गुम करे छॾियो। केतिरा ॾींहं गुज़रण बावजूदि आज़ादु न पियो करे। असीं IG सिंध DIG लाड़काणी खां मुतालबो करियूं था त लातालुकी कंदड़ माइटनि जे मर्दनि औरतनि ऐं ॿारनि खे आज़ादु करे इंसाफ़ कयो वञे। मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार करे मक़तूल जे खून सां इंसाफ़ कयो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।